तेरा गाज़ी वीर सदार तेरा अकबर असगर बचे पोवे तेरा गाज़ी वीर सदार मेरे कुसाण दा कोई अरमान नहीं मेरे कुसाण दा कोई अरमान नहीं मेरा कोई नहीं पुत्र भेरा चाचा हर के को जा निकले बाबे दी मेरे वीर हुसैन दिगारत है मेरे को याद है वसीयत बाबे दी मेरे वीर हुसैन दिगारत है देखो की मेरो दा देखा मैं देखो की मेरो दा देखा मैं यो कासिम को समझा चाचा हर के को जा निकलेंदा है मेरे को सर दिजा निकला चाचा हर के को जा निकलेंदा है हथ रख शबीर दे कदमा तेरी आया दा बचड़ा परवादा हथ रख शबीर दे कदमा तेरी आया दा बचड़ा परवादा मैं ते तू थे कुर्बान वैसा इमाम कासिम जी शहादत जी रात है असां जुलूस मल्हाए चुका आहियूं कि जेकॾहिं इमाम शहादत माने तक़बूल कजो तो सारी इमाम बारगाह ख़ासि कयली उते असां जॉइन कयो त जीअं त रात जेकी आहे तमामु गम वारी दुख वारी रात आहे त चओ त इमाम जी जेकी शहादत जो ॾींहुं आहे रात आहे उनमें तव्हां 500 ऐं उनजे अलावा जेको असांजे ॾियारो जेको मल्हायो आहे हल्का बनाओ जाके हुसैन साहब कुर्सी ते बैठा हुआ है मैंने पाक मिंबर की कसम है हुसैन चल के वेंदा वड्डी फिर जाई देखा कदे ज़हमत नसरी थी जीवे जो बीबी को आंदा दिठा सकल मार के जब पास में उजड़ गया दे कम्मा भर जाई आज खुद तोर ते पियाली लाल कासम सामने आ खड़ी है हाथ बन के आ दिए सरदार मिन्नत कर रही मेरे पुत्र को मौत दी इजाजत दे सैयद आदा तू वड्डी भर जाइए ते भूखी समझावा डर जाइए मैं भी जाओ मेरे जद्दा दी मेरी महल रहरा तुरी मैं ते को अम्मा सदेगा तो वो ही रस्मों जेके अहिड़े तरीक़े सां उन्हनि जी कोशिशि हुई था बल्कि ऐं हिते तव्हांजो टाइम खां वटि कोन्हे हिकिड़ी रवायत ॾियणु चाहियां त हिकिड़ी शीरी नाले जी ख़ातून हुई जेका इमाम हुसैन जे घर में क़ुर पढ़ंदी हुई त ओॾी महिल गुफ़्तगू थींदी हुई त अली अकबर जी शादी कंदासीं त हू क़ुर पढ़ी चुकी हुई हुनखे चयो वियो त हाणे तूं वञ त हुन मौला हुसैन खे चयो चई घर में अली अकबर जी शादी रखी अथई मूंखे चई थो वञ पोइ मौला हुनखे चयो त असीं छॾी सफ़र ते में या करबला में तुझे घर ईंदासूं अली अकबर की जंग कर तो वो जंग जेका हुई नेज़न ते हुई नेज़न ते जंग करबला पहुतो इमाम हुसैन जो चवण सचो थियो पर अली अकबर जो लाश साङ ते हुयो
वो सुञातो चई ही त जंग अचणी ही छा आहे ग्रंथो जो करबला में मौजूद ना पर हिकिड़ी तहरीर लिखी ॾिनी जेका शहज़ादा कासिम ॿधी इमाम हुसैन छो जो जंग जे इरादे सां त वियो ई कोन हो अमल बिल मारूफ नही अनिल मुनकर जो इरादो हो त इमाम हुसैन शहज़ादा कासिम खे जंग जी इजाज़त कोन पई ॾिनी पर जॾहिं ताबीज़ खोले ॾेखारी त पोइ हुन में मौला हसन जी तहरीर त भाउ हुसैन जॾहिं मुंहिंजो पुटु तव्हां में कुझु घुरो अचे त हिनखे मायूस न कजो हिते इमाम आले मुक़ाम इजाज़त ॾिनी ऐं शहज़ादा कासिम जी वालिदा गिरामी एॾी तरबियत कई आहे शहज़ादा कासिम जी त पुटु हुसैन अहिड़े अंदाज़ सां जंग कजां जो मूंखे हुसैन जो साम्हूं शर्मिंदा न थियणो पए ऐं ईअं ई थियो त सभिनीनि जा लाशा सलामत आहे पर वाहिद हिकु शहज़ादा कासिम हो जंहिंजा लाशा टुकड़ा टुकड़ा थी विया गाना सहरा करबला में रुली विया ऐं शहज़ादा कासिम जे लाशे खे इमाम मज़लूब करबला अल्लाह जी तौहीद ऐं रिसालत क़ुरान वही जी बक़ा जे लाइ कासिम जी जेका ज़िंदगी आहे जेको हुन मां सबक़ असांखे मिले थो इसार ऐं मार्फत इमाम पंहिंजे वक़्त जे इमाम जी तमामु घणी हुई छो जो मैदान करबला में जॾहिं बार बार जनाब कासिम इमाम हुसैन आली मुक़ाम वटि आया पिए जंग जी इजाज़त शहीद थियण जी इजाज़त घुरण जे लाइ त हिकु चकर मौला सवाल कयो त कासिम तूं मौत कीअं थो चाहीं मौत तुंहिंजी नज़र में छा आहे त जनाब कासिम फरमाया त मौला मौत मुंहिंजी नज़र में शहद खां बि निची पंहिंजे वक़्त जे इमाम जी मार्फत हुई इसार हुई ऐं सभिनि खां वधीक इमाम हसन अलैहिस्सलाम जेको ॿियो इमाम आहे हुनजी निशानी हुई जेका करबला में इमाम आली मुक़ाम सां गॾु जेको शहीद थी उनजी असांखे ज़िंदगीअ मां इहो सबक़ इसार जो मिले थो ऐं असांखे जनाब कासिम जी ज़िंदगीअ मां इहो सबक़ हासिल करणु घुरिजे त असीं पंहिंजे वक़्त जे इमाम जी मार्फत माया